वसुदेव महाराज यज्ञ उत्सव कयो आहे अॻिते ऐं नारद महाराज आया आहिनि बाबा वसुदेव खे उन्हनि ब्रह्म ज्ञान ॾिनो आहे। माता देवकी चयो पुट कृष्ण तूं पंहिंजे गुरु माता जो हिकिड़ो मरियल पुट वठी आए जीअरो करे। हा, छा मुंहिंजा बि 6 पुट तूं मूंखे ॾेखारे थो सघे? हा माता, 6 ई पुट भगवान ओतिरी उमिरि जा पहिरें ॾींहं जा जेतिरा हुया अची करे देवकी माता जे गोद में ॾिना। गदगद थी वई, नेण भरजी आया। 6 ॿारनि खे माता पंहिंजो स्तनपान करायो, खीर पीआरियो। जीअं खीर पीआरियो 6 बालक वैकुंठ हली विया। माता चयो अरे पुट कृष्ण काॾे हली विया? भगवान मुस्कुराइण लॻा। माता तुंहिंजो खीर मां पीतो? हा। वरी तुंहिंजो खीर हिननि पीतो? त मुंहिंजो जूठो खीर उच्छिष्ट जेको पीतो पीअंदे हिननि खे भगवान कृष्ण चवनि था हिननि खे मां वैकुंठ ॾेई छॾियो। हिन जी सदगति थी वई। हाणे जनम मरण जे पार हली आ, ये वैकुंठ में रहंदा, उते वरी मिलंदा असांखे। बोलो भक्त वत्सल भगवान की श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव। सुभद्रा जो हरण करे भगवान कृष्ण अर्जुन सां उन्हनि जो विवाह करायो।